मिस्र जे बाजार में, कहिड़ी बाजार में, मिस्र जे बाजार में सुलेखा जे मथा सहेल चयो, ओ सुलेखा एडी न सुनिया खानदानी छोकरिया एकड़े माण्हू जे करे याने यूसुफ जे करे पंहिंजे पाण खे हेॾो बदनाम कयो थई। छा ॾिठो थई यूसुफ में? सुलेखा निहारे चयो, लतीफ मलैका या हबीबल्लाह। चाराई पासा भरपूर यार हेडा वाला जो हिसाब रहलो दे जा इन्हने के फेरड़ो दे बा हेदे तवज्जो कयो मुंजा दोस्त यूसुफ अलैहिस्सलाम जा ताना जुलेखा के कह देना जो पांचे सहेल जवाब दियो कह देना सहेल ने ताना मेहना देना ओ जुलेखा छा थी वयो थई एकड़े यूसुफ लापा जो केड़ो हाल करे छडियो थई। जुलेखा जवाब दिनो सचल सुने लतीफ साईं जे बोली में बुधाई या पंहिंजे बोली में बुधाई जवाब दे कहजी बोली में लतीफ सुने जे बोली में लतीफ सुनो जुलेखा जी तर्जुमानी करे चवे तो साहड़ मुंजो सरतियों साहड़ मुंजो सरतियों जे दिसो मिलोई सुख सांस में कानका मड़ी दे मुखा अगे घिड़ो सभई घड़ा खड़ी। जुलेखा जी तर्जुमानी कदे सुने लतीफ चयो जे मुझे महबूब के मुझे अखिल सादसी त खबर ए अल्लाह वारन जा गुलाम मुर्शिद के सामने सी चरन वांगुर नचंदान पो माण्हू खिलंदा हन खिलण वारा तो उनखे दिसी खिली रहियो आ नचण वारो पंहिंजे यार जे दीदार में मौज करे रहियो आ या उनखे ख़बर आ तुंहिंजी पंहिंजी कैफियत आ उनजी पंहिंजी कैफियत मोटा थो लेकिन अॻ में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां इन ॻाल्हि खे वधाईंदो हलां त यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ जुलेखा मिस्र जे माइन खे चयो त जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि अचो गॾु थियो त तव्हांखे ॾेखारियां त मूंखे दीवानो कहिड़ी शइ कयो औरतूं गॾु थी वयूं कतार में बिहारे छजे सूफ आडो रखी छजे थालन में कातो छुरियूं आडो रखी छजे सभिनी खे चई ॻाल्हि ॿुधो हाणे जेॾी महिल मां तव्हांखे इजाज़त ॾियां त पोइ सूफ खणी खाइण कटे खाइण शुरू कजो। एॾा सुणे यूसुफ खे थी चवे ओ मुंहिंजा सुहिणा ओ मूंखे दीवानो करण वारा अॼु पंहिंजे चेहरे तां निकाब हटा सिंधी में चवा ओ घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण ओ घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण। यूसुफ के चयो जुलेखा ओ मुंजा सुना अजु चेहरे जे मथा निकाब हटा जह झलक मुखे दीवानो कयो अजु मुझे सर्त निखे ओ आ झलक देखार ओडा यूसुफ अलैहिस्सलाम अचे तो जुलेखा ऐलान थी करे ओ मुझो सर्तियों तेरे न कयो उतो सूफ कटे खाइण शुरू कयो सर्तन जी निगाह यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे ते लगी पईया हथन में सभिनी के सूफ कातियूं बहाइण शुरू कयो त सूफ कटे खाऊं सूफ कटजी वया हथ कटजी वया खबर ई कान पई छो त अख साड़जी वया। हिकड़े मिनट ला जवाब दे
हिकड़े मिनट ला जवाब दे औरत के खुदा केतरो नाज़ुक बनायो थोड़ो थींदो आ कंदिया कंदिया या न जवाब दे गाल कर जवाब दे थोड़ो थींदो औरत के तकलीफ दाह कंदिया अजो आहन त मिस्र जो औरतों हथन में सूफ हन थोड़ो तवज्जो कर सूफ कटिया मिस्र जे औरतुन डिठो यूसुफ अलैहिस्सलाम के अल्लाह जी ज़ात उन गाल के बयान करे पे कुरान करीम में वक़तन ऐदियहुम वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। मुझे सुने करीम रब कुरान करीम में बयान फरमायो बाद में तो बुधाई त छाजेला लेकिन पहली गाल के पूरो कया सर सर सहेल निहारी वयो अख कह में जो यूसुफ में गाला अख कह में गाला गाला अख कह में यूसुफ अलैहिस्सलाम में हथ वठी जी वया और तुरजा खबर ही कान पई गज़वे खंदक जे अंदर हथ छा में जो जबल के टाकण में अख छा में जो महबूब मुस्तफा में मिस्र जे अंदर हथन सूफ कटे रहे तस्वीर अखिन जियादो यूसुफ अलैहिस्सलाम हथ वठी जी वया औरत जा खबर ही कान पईया हो मिस्र जी बाज़ारा ही मदीने जी बाज़ारा जो त हुस्न यूसुफ मथा ही खिड़ी अदा शेदा जुलेखा थी हुस्न यूसुफ मथा ही खिड़ी अदा शेदा जुलेखा थी पर करोड़े थिया जंहिंजा आशिक उहो मुंहिंजो मुस्तफा आहे। यूसुफ अलैहिस्सलाम के निहाई दे औरतुन हथ वठे छड़िया केर औरत हुयूं जो काफिरानी हुयूं जवाब दियो केर हुयूं काफिरानी हुयूं लेकिन यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे ते निहारे हथ वठी जी वया उन्हनि उन महल चयो वकुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा ऐ जुलेखा हे इंसान नथो थी सके हे बशर नथो थी सके जो त बशर जे चेहरे में एतरो नूर को न हुंदो आ इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। काफर औरतन भी यूसुफ के बशर को न चयो ही का नूरानी मखलूका यूसुफ अलैहिस्सलाम त हसीना पर मुझे मुस्तफा जेड़ो रबन की पैदा कयो वन की कयामत ताई वरी कंदो। मुझे सुने मुस्तफा करीम जे हुस्न जो अंदाज़ो लगा गर्मी ॾाढी अमा गाल के मुकाया